ज़िला कराची मलीर मां रिपोर्टर नजीब अहमद खास खली की रिपोर्ट मुताबिक डायरेक्टर स्कूल्स प्राइमरी कराची यार मोहम्मद बालादी, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर मलीर इकबाल हुसैन मेमन, टाउन एजुकेशन ऑफिसर बिन कासिम मलीर गुलाम हैदर बिरोई सां गॾिजी मलीर जी प्राइमरी स्कूलन में फर्नीचर की फ्राहमी जो इफ्तिताह कयो। उन मौके ते एजुकेशन ऑफिस जो अमलो आसिफ जलबानी ऐं सिकंदर चोखियो की रहनुमाई में पिण मौजूद हुयो, जॾहिं त बिन कासिम टाउन जा हेड मास्टर पिण शरीक थिया। उन मौके ते डायरेक्टर प्राइमरी एजुकेशन यार मोहम्मद बालादी ॻाल्हाईंदे चयो त हुकूमत सिंध जे ख़ुसूसी हिदायतुनि ते मेरठ ते उस्तादनि जी भर्ती खां पोइ 12 सालनि जे डिघे अरसे खां पोइ स्कूलनि खे फर्नीचर मुहैया कयो पियो वञे। हिननि चयो त इलाइक़े जे MNA ऐं MPS जूं कोशिशूं पिण क़ाबिले तारीफ़ आहिनि। डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर मलीर प्राइमरी इकबाल हुसैन मेमन चयो त मलीर जो को बि ॿारु हाणे पट ते वेही इल्मु न हासिल कंदो। असांजी कोशिश आहे त ॿार कंहिं बि एहसास महरूमीअ जो शिकार न हुजे। तालका एजुकेशन ऑफिसर बिन कासिम गुलाम हैदर बिरोई महिमाननि जो आदरभाव कयो ऐं खेनि अजरक जा तोहफ़ा ॾिना।